अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहणो त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं, पर इन खां पहिरीं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो दोस्तों। कमेंट में तव्हांजी राय असां लाइ तमामु घणी अहम हूंदी आहे दोस्तों। त बिना देर रहणो त हाणे पंहिंजी अपडेट जी तरफ़ जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नूरल जेको आहे त घर में पंहिंजे ॻाढ़ साफ़ु करे छॾी। त बालाज ख़ान सां जेको आहे त मिठियल जी धीउ माना करियल आहे ऐं उन सां ई माना प्यारु करे थी। त मां पंहिंजे पुट लाइ छो वठां ऐं मां पंहिंजे पुट जी माना हयाती दावत छो लॻायां। मां उन हिकु माना रिश्ते खां जवाबु ॾींदुसि मिठियल खे ऐं मां पंहिंजे पुट खे आज़ादु कराईंदुसि बालाज ख़ान जी क़ैद मां। हू आहे त पुलिस जी क़ैद में, पर बालाज ख़ान ई हुनखे क़ैद करायो आहे दोस्तों। ऐं मिठियल हुन जूं ॻाल्हियूं इहे ॿुधी वरितियूं जॾहिं त उहो हुनजे घर आयो, उन महिल ई आयो दोस्तों। ऐं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ हू पाण ख़ुदि माना हुनखे जवाबु ॾेई वियो ऐं हुन सां रिश्तो बि ख़तमु करे वियो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बालाज ख़ान पंहिंजी चालाकीअ सां जेको हुननि जे घर में हिकिड़ी चिणी कौशली आहे त हुननि जा रिश्ता बि सड़ी रख थी आहे ऐं हिक ॿिए सां माना मुखालफ़त थी आहिनि रिश्ता हुननि जा दोस्तों। ऐं जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नूरल ऐं मिठियल जो जेको रिश्तो टुटी वियो आहे त एतिरे क़दुरु टुटी वियो आहे जो हिक ॿिए जो मुंहुं ॾिसणु नथा चाहिनि दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन ॻाल्हि जो बालाज ख़ान बि फ़ाइदो वठंदो ऐं पंहिंजे कमदार जेको आहे हुनजो त हुनखे चवंदो त वञी माना दर दर हुन ॿुधाए अचु माण्हुनि खे त मिठियल जी धीउ जेको आहे त मूं सां माना ठहियलु हुई ऐं मूं सां हुनजा तालुकात हुया। ऐं वेतर बि माना बालाज ख़ान पंहिंजे माण्हुनि खां हुई चवराए ॻोठ वारनि खे ॿुधाईंदो ऐं सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हली वेंदी ऐं मिठियल जी धीउ वेतर माना बदनाम थींदी त बालाज ख़ान इहो चाहे थो त मुंहिंजो रस्तो साफ़ु थिए ऐं मूं वटि उहा माना मिले, मूंखे ॾियनि उहा छोकिरी। छा दोस्तों, मल्हार जे आज़ादु थियण खां पोइ मल्हार बि पंहिंजी माना मंगत ऐं मसात ते शक कंदो दोस्तों। त इहो तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त मल्हार कॾहिं बि ईअं न कंदो दोस्तों। बहरहाल जेको आहे त हुनजा वॾा जेके आहिनि मल्हार जा त उहे माना पंहिंजे पुट खे बचाइण जे लाइ सभु कुझु करे रहिया आहिनि दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।